एसटीपी सरबराह डॉक्टर कादिर मक्सी चयो आहे त सिंधु मां शक केनाल कढणु सिंध जे 6 करोड़ अवाम खे मारण जो मनसूबो आहे। कोटड़ी डाउन स्ट्रीम में घुर्बल पाणी न छॾण सबबि सिंध जे लाड़ वारी पट्टी समुंड पाए रहियो आहे। बीटे निज़ाम ऐं कालाबाग डैम वांगुरु सिंधु मां केनाल कढण वारो मनसूबो बि नाकाम बणाईंदासीं। सिंधु दरिया मां नवां केनाल कढण वारे मनसूबे ख़िलाफ़ सिंध तरक़ी पसंद पार्टीअ जो हैदराबाद भरिसां हटड़ी बाईपास रोड ते धरणो हंयो वियो। पंजाब ॾांहुं वेंदड़ ट्रैफ़िक सॼो ॾींहुं मुअतल रही। डॉक्टर कादिर मक्सी धरणे खे ख़िताब कंदे चयो त सिंधु मां शक केनाल कढणु सिंध जे 6 करोड़ अवाम खे मारण जो मनसूबो आहे। कोटड़ी डाउन स्ट्रीम में घुर्बल पाणी न छॾण सबबि सिंध जे लाड़ वारी पट्टी समुंड पाए रहियो आहे। हुन चयो त बेटे निज़ाम ऐं कालाबाग डैम वांगुरु सिंधु मां केनाल कढण वारो मनसूबो बि नाकाम बणाईंदासीं। संदसि चवणु हो त ग्रीन पाकिस्तान जे नाले ते सिंध जूं ज़मीनूं धारियनि हवाले कयूं पयूं वञनि। 14 नवंबर ते कराची में गवर्नर हाउस अॻियां तारीख़ी धरणो हणंदासीं।